वात जी सफ़ाई। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वात जी सफ़ाई दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी मुकम्मल रिसालो वात जी सफ़ाई जा फ़ाइदा पढ़ी या ॿुधे उन जो ज़ाहिर ऐं बातिन सुथरो फ़रमाए, उनखे वालिदैन ऐं ख़ानदान समेत जन्नत में बेहिसाब दाख़िला अता फ़रमाए। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़जीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए इंसानो, बेशक क़यामत जे ॾींहुं उन जी दहशतुनि याने घबराहटुनि ऐं हिसाब किताब खां जल्द निजात माणण वारो शख़्स उहो हूंदो जंहिं मूं ते दुनिया में कसरत सां दुरूद पढ़िया हूंदा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। तिरमिज़ी 27/2 हदीस 484। ख़िलाल खाधो खाइण खां पोइ कंहिं काठी या तीलीअ सां ख़िलाल करणु सुन्नत आहे। कुझु इस्लामी भाइर ख़िलाल जे लाइ माचिस जी तीलीअ जो बारूद कढी करे उछलाईंदा आहिनि। ईअं न करणु घुरिजे जो अहिड़ी तरह बारूद ज़ाया थी वेंदो आहे। कंहिं ॿी तीली सां ख़िलाल कयो वञे। ख़िलाल जी अहमियत ते कई अहादीस करीमा मौजूदु आहिनि, जीअं त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फ़रमाइनि था, सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको शख़्स खाधो खाए ऐं ॾंदनि में कुझु रहिजी वञे त उनखे जेकॾहिं ख़िलाल सां कढे त थुके छॾे ऐं ज़बान सां कढे त ॻी छॾे। जंहिं ईअं कयो सुठो कयो ऐं न कयो त बि हर्ज नाहे। अबू दाऊद शरीफ़ जिल्द 1 सफ़ो 46 हदीस 35। किरामन कातिबीन ऐं ख़िलाल न करण वारा। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि तशरीफ़ खणी आया ऐं फ़रमायाऊं, ख़िलाल करण वारा केॾा त भला आहिनि। सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ी शइ सां ख़िलाल करण वारा? फ़रमायाऊं, वुज़ू में ख़िलाल करण वारा ऐं खाधे खां पोइ ख़िलाल करण वारा। वुज़ू जो ख़िलाल गुरड़ी करणु, नक में पाणी चढ़ाइणु ऐं आङुरियुनि जे विच में ख़िलाल करणु आहे, जॾहिं त खाधे जो ख़िलाल खाइण खां पोइ ऐं किरामन कातिबीन याने आमाल लिखण वारनि ॿिन्ही बुज़ुर्ग मलाइकनि ते उन खां वधीक का ॻाल्हि सख़्तु नाहे त उहे जंहिं शख़्स ते मुक़ररु आहिनि उनखे अहिड़े हाल में नमाज़ पढ़ंदे ॾिसनि जो उन जे ॾंदनि जे विच में का शइ हुजे। तबरानी कबीर जिल्द 4 सफ़ो 177 हदीस 40-61। पान खाइण वारा मुतवजे थियनि। मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, घणो पान खाइण जा आदि ख़ुसूसन जिन खे ॾंदनि में विथी हुजे उहे तजुर्बे सां ॼाणनि था त सोपारी जा नंढड़ा ज़रा ऐं पान जा तमामु नंढा नंढा टुकड़ा अहिड़ी तरह वात जे पासनि ऐं ॾंदनि जे विथियुनि में घिड़ी वेंदा आहिनि जो 3 गुरड़ियूं बल्कि कॾहिं कॾहिं त 10-12 गुरड़ियूं बि उन जे लाइ मुकमल सफ़ाईअ लाइ काफ़ी नाहिनि हूंदियूं ऐं न ख़िलाल उन्हनि खे कढी सघे थो ऐं न ई ॾंदण सवाइ गुरड़ियुनि जे जो पाणी सोराख़नि में दाख़िल थी वेंदो आहे ऐं हरकत ॾियण सां ॼमियल नंढनि ज़रनि खे आहिस्ते आहिस्ते छॾाईंदो रहंदो आहे। इन जी बि का हद बंदी नथी थी सघे ऐं जॾहिं त मुकमल सफ़ाई करण जी सख़्तु ताक़ीद आई आहे। केतिरनि ई हदीसुनि में इरशाद थियो आहे त जॾहिं मानो नमाज़ लाइ बीहंदो आहे त मलाइक उन जे वात ते पंहिंजो वात रखंदो आहे। उहो जेको कुझु पढ़ंदो आहे उन जे वात मां निकिरी मलाइक जे वात में वेंदो आहे। उन वक़्तु जेकॾहिं खाइण जी का शइ उन जे ॾंदनि जे में हूंदी आहे त मलाइकनि खे इन सां अहिड़ी सख़्तु तकलीफ़ थींदी आहे जहिड़ी ॿिए कंहिं शइ सां नाहे थींदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जॾहिं तव्हां मां को राति जो नमाज़ जे लाइ बीहे त घुरिजे त मिसवाक करे, छो त जॾहिं हू पंहिंजे नमाज़ में क़िराअत कंदो आहे त मलाइक पंहिंजो वात उन जे वात ते रखी छॾींदो आहे ऐं जेका शइ हिन जे वात मां निकिरंदी आहे उहा मलाइक जे वात में दाख़िल थी वेंदी आहे। कंज़ुल उम्माल जिल्द 9 सफ़ो 319 ऐं तबरानी कबीर में हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत कई आहे त ॿिन्ही मलाइकनि ते इन खां वधीक का शइ ॻरी नाहे त हू पंहिंजे साथीअ खे नमाज़ पढ़ंदे ॾिसनि ऐं उन जे ॾंदनि में खाधे जा ज़रा फाथल हुजनि। ॾंदनि में कमज़ोरी। हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुमा फ़रमाइनि था त जेको खाधो ॿूटी जा ज़रा वग़ैरह होड़ुनि याने ॾाठुनि में रहिजी वेंदो आहे उहो होड़ुनि खे कमज़ोर करे छॾींदो आहे। मजमअ ज़वाइद जिल्द 5 सफ़ो 32 हदीस 79-52। ख़िलाल कहिड़ो हुजे?
प्यारा इस्लामी भाइरो, जॾहिं बि खाधो या का ग़िज़ा खाओ ख़िलाल जी आदत बणाइणु घुरिजे। बहितर ही आहे त ख़िलाल निम जी काठी जो हुजे, जो उन जी कोड़ाइण सां वात जी सफ़ाई थींदी आहे ऐं इहा महारनि लाइ फ़ाइदेमंद आहे। बाज़ारी टूथपिक्स उमूमन थुल्हियूं ऐं कमज़ोर हूंदियूं आहिनि। नारियल जे तीलनि जी अण इस्तेमालु थियल ॿुहारी जी बि हिकु तीली या खजी जे तॾे जी हिकु तीली मां ब्लेड जे ज़रिए केतिरा ई मज़बूत ख़िलाल तयारु थी सघनि था। कॾहिं कॾहिं वात जे पासनि वारे ॾंदनि में विथी हूंदी आहे ऐं इन में ॿूटी वग़ैरह जो ज़रो फासी पवंदो आहे, जेको तीली वग़ैरह सां निकिरी नाहे सघंदो। अहिड़े क़िस्म जा ज़रा कढण लाइ मेडिकल स्टोर ते मख़सूस क़िस्म जा धागा फ्लोसर्स मिलंदा आहिनि। गॾोगॾु ऑपरेशन जे औज़ारनि जे दुकान ते ॾंदनि जे स्टील जी खोटड़ी बि मिलंदी आहे। पर इन्हनि शयुनि जो इस्तेमाल जो तरीक़ो सिखणु तमामु ज़रूरी आहे, न त महारू ज़ख़्मी थी सघनि थियूं। ख़िलाल जूं 7 नियतूं। हदीस पाक में आहे, अल्लाह पाक जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अज़ीम शान आहे, मुसलमान जी नियत उन जे अमल खां बहितर आहे। तबरानी मौजम कबीर जिल्द 6 सफ़ो 185 हदीस 59-42। ख़िलाल शुरू करण खां पहिरियां, बल्कि खाधो शुरू करण खां पहिरियां ही नियतूं करे सवाब जो ख़ज़ानो हासिल करे छॾियो। 1. खाधे खां बाद ख़िलाल जी सुन्नत अदा कंदुसि। 2. ख़िलाल शुरू करण खां अॻु में बिस्मिल्लाह पढ़ंदुसि। 3. ॾंदण जी सुन्नत अदा करण जे लाइ मदद हासिल कंदुसि, छो त ॾंदनि जे विथियुनि में फाथल ग़िज़ाई जुज़ा जॾहिं ख़राबु थींदा आहिनि त महारू कमज़ोर ऐं बीमार थी पवंदियूं आहिनि ऐं इन्हनि मां रतु वहणु लॻंदो आहे। तंहिं करे ॾंदण करणु मुश्किल थी वेंदो आहे। 4. वुज़ूअ में मुकमल तौर ते गुरड़ियूं करण ते मदद हासिल कंदुसि। वात जे अंदरि हर हिसे ते ऐं ॾंदनि जे विच वारनि विथियुनि में पाणी वही वञे, अहिड़ी तरह 3 भेरा गुरड़ियूं करणु वुज़ू में सुन्नत मुअक्किदा आहे। ऐं इहे 5. ॾंदनि खे बीमारियुनि खां बचाइण जी कोशिशि करे इबादत ते क़ुवत हासिल कंदुसि, छो त ख़िलाल करण जी सबबि ग़िज़ा जा जुज़ा निकिरी वेंदा ऐं ईअं महारुनि जे बीमारियुनि खां तहफ़ुज़ हासिल थींदो ऐं सुठी सिहत सां इबादत ते क़ुवत हासिल थींदी आहे। 6. वात खे बदबू खां बचाए करे मस्जिद जे अंदरि दाख़िल थियण खे बहाल रखण ते मदद हासिल कंदुसि। ज़ाहिर आहे त खाधे जा जुज़ा ॾंदनि में फाथल रहंदा त ख़राब थी करे बदबू पैदा कंदा ऐं जॾहिं वात में बदबू हुजे त मस्जिद में दाख़िल थियणु हराम आहे। 7. मलाइकनि खे ईज़ा ॾियण खां बचंदुसि। वात में ग़िज़ाई ज़रा हूंदे नमाज़ में क़ुरान पढ़ण सां मलाइकनि खे ईज़ा पहुचंदो आहे। गुरड़ी करण जो तरीक़ो। वुज़ू में अहिड़ी तरह गुरड़ी करणु ज़रूरी आहे जो वात जे हर हिसे ऐं ॾंदनि जे तमामु विथियुनि वग़ैरह में पाणी पहुची वञे। वुज़ूअ में 3 भेरा अहिड़ी तरह गुरड़ियूं करणु सुन्नत मुअक्किदा आहे ऐं गुस्ल में 1 भेरो फ़र्ज़ ऐं 3 भेरा सुन्नत। जेकॾहिं रोज़ो न हुजे त गुरड़ा बि करियो। गोश्त जा ज़रा वग़ैरह कढणु ज़रूरी आहिनि। हा, जेकॾहिं को ज़रो या सोपारी वग़ैरह जो ज़रो निकिरी ई नथो त हाणे एतिरे में सख़्ती न करियो जो महारू ज़ख़्मी थी पवनि, छो त जेको मजबूर आहे उहो माज़ूर आहे। ख़िलाल जूं तिब्बी हिकमतूं। असांजे प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु खां 1400 साल खां बि वधीक अरसो पहिरियां केतिरनि ई बीमारियुनि खां बचाव जे लाइ ख़िलाल जी अहमियत सम्झाए छॾी। हाणे सदियुनि खां पोइ साइंसदाननि जे सम्झ में बि अची वियो, जीअं त ख़िलाल जूं हिकमतूं बयानु कंदे तबीब चवनि था त खाधे खां पोइ ग़िज़ाई जुज़ा ॾंदनि ऐं महारुनि जे विच में फासी पवंदा आहिनि। जेकॾहिं इन्हनि खे ख़िलाल जे ज़रिए न कढियो वञे त इहे ख़राबु थी वेंदा आहिनि, जंहिंसां हिकु ख़ासि क़िस्म जा प्लाज़्मा बणिजी करे महारुनि खे सुॼाईंदो आहे ऐं उन खां बाद ॾंदनि ऐं महारुनि जे तालुक़ खे ख़तमु करे छॾींदो आहे। नतीजे तौरु ॾंद आहिस्ते आहिस्ते किरी पवंदा आहिनि। ख़िलाल न करण सां ॾंदनि में पायरिया जी बीमारी बि थींदी आहे, जंहिंमें महारुनि में पूई थी वेंदी आहे, पोइ जेका खाधे सां गॾु पेट में वेंदी आहे ऐं पोइ ख़तरनाक बीमारियूं पैदा थी पवंदियूं आहिनि। ॾंदनि जो कैंसर। चांहि ऐं पान जा आदि ग़िज़ा जी घटिताई सां गॾोगॾु चांहि ऐं पान में बि घटिताईअ जो ज़हन बणाइनि। ईअं न थिए जो तव्हां ग़िज़ा में घटिताई करणु वञो ऐं नफ़्स मकार अव्हां खे बुख ख़तमु करण जे बहाने सां चांहि ऐं पान जी कसरत जी आफ़त में फासाए छॾे। चांहि गुर्दनि लाइ नुक़सानकार आहे। पान गुटके मेन पुड़ी ऐं ख़ुशबूदार सौंफ सुपारी वग़ैरह जी आदत कढी छॾण में ई आफ़ियत आहे। जेके माण्हू उन्हनि जो कसरत सां इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि खे महारुनि, वात ऐं गले जे कैंसर जो अंदेशो रहंदो आहे। घणो
पान वापराइण वारनि जो वात अंदरां ॻाढ़ो थी वेंदो आहे। जेकॾहिं महारुनि में रत या पोइ थी वई त उन्हनि खे नज़र न ईंदी ऐं पेट में वेंदी रहंदी, जीअं त पोइ हिकु अरसे ताईं निकिरंदी रहंदी आहे, पोइ पर सूरु बिल्कुलु नाहे थींदो। तंहिं करे उन्हनि खे शायदि मालूम बि उन वक़्तु थींदो जॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं ख़तरनाक बीमारीअ पाड़ पकी करे वरिती हूंदी। नक़ली कथे जूं तबाहकारियूं। पाकिस्तान में ग़ालिबन कथे जी पैदावार नाहे थींदी, तंहिं करे दौलत जा लालची माण्हू जिन खे कंहिंजी दुनिया ऐं पंहिंजी आख़िरत जे बर्बादु थियण जो को फ़िक्र नाहे हूंदो, उहो मिटीअ में चमड़े रंगण जो रंग मिलाए उन मिटीअ खे कथो चई करे विकिणंदा आहिनि ऐं ईअं वीचारा पाकिस्तानी पानखोर गंदी मिटी खाई करे क़िस्मे क़िस्मे बीमारियुनि जो शिकार ऐं सख़्तु बीमार थी करे तबाहीअ जे ग़ार में वञी पवंदा आहिनि। ॼाणी वाणी नक़ली कथो हरगिज़ इस्तेमालु न करियो। नक़ली कथे जा वापारी नक़ली कथे जो पान विकिणण वारा हिन कम खां सची तौबा कनि। गॾोगॾु ॼाणे वाणी मिटी खाइण वारा बि एहतियात कनि। मिटीअ जे बारे में शरई मसइलो ही आहे त मामूली मिक़दार में मिटी खाइण में हर्ज नाहे, पर नुक़सान पहुचण जे हद ताईं घणे नुक़सानकार मिक़दार में खाइणु हराम आहे। रद्दुल मुख़्तार जिल्द 1 सफ़ो 364, बहार शरीयत हिसो 2 सफ़ो 63। ॾंदनि में रतु अचण जा सबब। कुझु माण्हुनि खे ॾंदन करण सां रतु ईंदो आहे, बल्कि अहिड़नि जो रतु खाधे सां गॾु पेट में बि वेंदो आहे। इन जो हिकु सबबु पेट जी ख़राबी बि हूंदी आहे। अहिड़े मरीज़ खे कब्ज़ वग़ैरह जो इलाजु करणु ज़रूरी आहे। वज़नी ऐं बादी ग़िज़ाउनि खां परहेज़ करे ऐं खाधो बुख खां घटि खाए, बेवक़्तु का शइ न खाए। ॿियो सबबु ही आहे त ॾंदनि जी सफ़ाई में लापरवाही जे सबबु खाधे जा जुज़ा ॾंदनि ऐं महारुनि जे विच में जमा थी करे चूने वांगुरु सख़्तु थी करे ॼमी वेंदा आहिनि। डॉक्टरी ज़बान में इन खे टाटर चवंदा आहिनि। अहिड़ी सूरत में डॉक्टरनि खे ॾेखारियो। जेकॾहिं नेक तबियत वारो डॉक्टर हूंदो ऐं का रुकावट न हूंदी त हिकु ई वक़्त में तमामु ॾंदनि जी सफ़ाई सेलिंग करे छॾींदो, न त कुझु भेरा धिका खाराए थोरो थोरो कमु करे वधीक पैसा कढंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। स्केलिंग, ॾंदनि जी सफ़ाई खे स्केलिंग। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ॾंदण बहितरीन सुन्नत आ जे 14 अखर जी निस्बत सां ॾंदण जा 14 मदनी गुल। ही मदनी गुल फैज़ान सुन्नत जिल्द अवल ऐं रिसालो मिसवाक शरीफ़ जा फ़ज़ाइल रिसाले सां जमा करे पेश कया पिया वञनि। 1. ॾंदण पीलू या ज़ैतून या निम वग़ैरह कोड़ी काठी जो हुजे। ॾंदण जी थोल चीच जे बराबरि हुजे। 2. ॾंदण हिकु गिरांठ खां डिघो न हुजे ऐं न त उन ते शैतान वेहंदो आहे। 3. उन जा तांदूरा नरम हुजनि जो सख़्तु तांदूरा ॾंदनि ऐं महारुनि जे विच में विथी गैप जो सबबु बणिजंदा आहिनि। 4. ॾंदण ताज़ो हुजे त सुठो, न त कुझु देरि पाणीअ में गिलास में भिॼाए करे नरम करे वठो। 5. तबीबनि जो मशवरो आहे त मिसवाक जा तांदूरा रोज़ानो कटींदा रहो जो तांदूरा उन वक़्त ताईं फ़ाइदेमंद आहिनि जेसि ताईं उन में कोड़ाइण बाक़ी रहे। 6. मिसवाक जी वेकर में मिसवाक कयो। 7. जॾहिं बि मिसवाक करणो हुजे घटि में घटि 3 भेरा करियो, हर भेरे धोई वठो। 8. मिसवाक साॼे हथ में अहिड़ी तरह पकड़ियो जो चीच उन जे हेठियां ऐं विच वारियूं 3 आङुरियूं मथां ऐं आङूठो छेड़े ते हुजे। पहिरियां साॼे पासे जे मथे ॾंदनि ते, पोइ खाॿे पासे जे मथे ॾंदनि ते, वरी पोइ साॼे पासे जे हेठें ॾंदनि ते, पोइ खाॿे पासे जे हेठें ॾंदनि ते मिसवाक कयो। 9. सुम्ही करे ॾंदण करण सां तिरी वधी वञण ऐं 10. मुठ ॿधी करे करण सां बवासीर थी वञण जो अंदेशो आहे। 11. मिसवाक वुज़ूअ जे सुन्नत क़बलिया आहे, यानी मिसवाक वुज़ू खां पहिरियां जी सुन्नत आहे, वुज़ू जे अंदरि जी सुन्नत नाहे। लिहाज़ा शुरू करण खां पहिरियां मिसवाक कयो, पोइ 3 भेरा 2 हथ धो ऐं तरीक़े जे मुताबिक़ वुज़ू मुकमल कयो। जॾहिं त सुन्नत मुअक्कदा उन वक़्तु आहे जॾहिं वात में बदबू हुजे। औरतुनि जे लाइ मिसवाक करणु बीबी आयशा जी सुन्नत आहे। 12. मलफूज़ात आला हज़रत में आहे, औरतुनि जे लाइ मिसवाक करणु उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा जी सुन्नत आहे, पर जेकॾहिं उहे न कनि त हरज नाहे। इन्हनि जा ॾंद ऐं महारू मर्दनि जे मुक़ाबले में कमज़ोर हूंदा आहिनि। इन्हनि लाइ मुसाग काफ़ी आहे।
जॾहिं मिसवाक नाक़ाबिल इस्तेमालु थी वञे। 13 मिसवाक जॾहिं इस्तेमाल जे क़ाबिल न रहे त उछलाए न छॾियो जो ही सुन्नत अदा करण जो ज़रियो आहे। कंहिं जॻह ते एहतियात सां रखी छॾियो या दफ़न करे छॾियो या समुंड में विझी छॾियो। तफ़सीली मालूमात जे लाइ मकतबतुल मदीना जी बहार शरीयत जिल्द अव्वल सफ़ो 294 खां 295 जो मुतालो कयो। छा तव्हांखे मिसवाक करणु अचे थो? 15 थी सघे थो तव्हां जे दिलि में हीउ ख़्यालु अचे त मां त सालनि खां मिसवाक इस्तेमालु कयां थो, पर मुंहिंजा ॾंद ऐं पेट ॿई ख़राबु आहिनि। मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइर, हिन में मिसवाक जो न पर तव्हांजो पंहिंजो क़सूरु आहे। मां सॻे मदीना उफ़िया अनहु हिन नतीजे ते पहुतो आहियां त अॼु शायदि हज़ारनि मां को हिकु अधु ई अहिड़ो आहे जेको सही उसूलनि मुताबिक़ मिसवाक इस्तेमालु कंदो हुजे। असां घणो करे जल्दी जल्दी ॾंदण जे मिसवाक मले करे वुज़ू करे हली वेंदा आहियूं। याने ईअं चओ त असां मिसवाक न पर रस्म मिसवाक अदा कंदा आहियूं। ॾंदनि जी हिफ़ाज़त जे लाइ 4 मदनी गुल। 1 का बि शइ खाइण या पीअण खां पोइ 3 भेरा ईअं गुरड़ी करियो जो हर भेरे पाणीअ खे वात में 1-अधि मिंट ताईं चङी तरह घुमाइण खां बाद कढी छॾियो। 2 जॾहिं बि मौक़ो मिले वात में गुरड़ी भरे छॾियो ऐं कुझु मिंटनि ताईं घुमाईंदा रहो पोइ कढी छॾियो। इहो अमल रोज़ानो मुख़्तलिफ़ वक़्तनि में कुझु भेरा करियो। 3 जेकॾहिं ॼाणायल तरीक़े में गुरड़ियुनि जे लाइ सादे पाणी जे बदिरां लूण वारो नीम गरम पाणी इस्तेमालु कयो वञे त अञा वधीक फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं पाबंदीअ सां कंदव त इनशा अल्लाहुल करीम ॾंदनि जे विच में फाथल ग़िज़ा जा जुज़ा धोपिजी निकिरी वेंदा ऐं ईअं महारुनि में रहंदा ई न जो ख़राबु थियनि। इनशा अल्लाहुल करीम इन तरह करण सां महारुनि में रत जी शिकायत बि न थींदी। 4 ज़ैतून शरीफ़ जो तेल ॾंदनि ते मलण सां महारूं ऐं लुॾंदड़ ॾंद मज़बूत थींदा आहिनि। वात जी बदबू जो इलाज। जेकॾहिं वात मां बदबू ईंदी हुजे त सावा धाणा चॿाड़े करे खाओ। गॾोगॾु गुलाब जे ताज़नि या सुकल गुलनि सां ॾंद महटण सां बि इनशा अल्लाह ख़तमु थी वेंदी। हा, जेकॾहिं पेट जी ख़राबीअ सबबु बदबू ईंदी हुजे त घटि खाइण जी सआदत हासिलु करे बुख जूं बरकतूं माणण सां इनशा अल्लाह टंगुनि ऐं जिस्मनि जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जे सूर, कब्ज़, सीने जो साड़ो, वात जा तमामु छाला या हर थियण वारे नज़ले, खंघि ऐं गले जे सूर, महारनि में रत अचणु वग़ैरह तमामु घणियुनि बीमारियुनि सां गॾोगॾु वात जी बदबू खां बि जान छुटी वेंदी। बुख खां घटि खाइण में 80% बीमारियुनि खां बचत थी सघे थी। तफ़सीली मालूमात जे लाइ फैज़ान सुन्नत जिल्द 1 जे बाब पेट जो क़ुफ़ले मदीना जो मुतालो करियो। जेकॾहिं नफ़्स जे हिर्स जो इलाज थी वञे त केतिरियूं ई बीमारियूं अज़ ख़ुदि ख़त्म थी वेंदियूं। रज़ा नफ़्स दुश्मन है दम में न आना, कहाँ तुमने देखे हैं चंद्राने वाले। वात जी बदबू जो मदनी इलाज। ही दुरूद शरीफ़ जॾहिं मौक़ो मिले हिक ई साईअ में 11 भेरा पढ़ी वठो। इनशा अल्लाहुल करीम वात जी बदबू ख़त्म थी वेंदी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अलन नबी ताहिर, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अलन नबी ताहिर, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अलन नबी ताहिर। हिक साईअ में पढ़ण जो तरीक़ो। हिक ई साईअ में पढ़ण जो बहितर तरीक़ो ही आहे त वात बंदि करे आहिस्ते आहिस्ते नक मां साह खणणु शुरू करियो ऐं जेतिरो मुमकिन हुजे ओतिरी हवा फिफड़नि में भरे छॾियो। हाणे दुरूद शरीफ़ पढ़णु शुरू करियो। कुझु भेरा अहिड़ी तरह मश्क कंदव त साह टुटण खां पहिरियां इनशा अल्लाह मुकमल 11 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ण जी तरकीब बणिजी वेंदी। ॼाणायल तरीक़े ते नक मां डिघो साह खणण करे मुमकिन हद ताईं रोके रखण खां पोइ वात मां कढणु सिहत जे लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। सॼे ॾींहं में जॾहिं मौक़ो मिले बिलख़ुसूस खुलियल फ़िज़ा में रोज़ानो कुझु भेरा त ईअं करणु ई घुरिजे। मूंखे सॻे मदीना उफ़िया अनहु खे हिकु पीरसन हकीम साहब ॿुधायो हो त मां साह खणण खां पोइ अधु कलाक ताईं या चयाईं 2 कलाकनि ताईं हवा खे अंदरि रोके छॾींदो आहियां ऐं इन दौरान पंहिंजा विर्द ऐं वज़ीफ़ा बि पढ़ी सघंदो आहियां। बक़ौल उन हकीम साहब जे साह रोकण वारा अहिड़ा मशाक़ याने मश्क करे माहिर थियण वारा माण्हू बि दुनिया में हूंदा आहिनि जेके सुबुह जो साह खणंदा आहिनि त शाम जो कढंदा आहिनि।
पंज खुशबूदार वात। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एक अज़ीम मौजज़ो मुलाहिज़ा फ़रमायो, जंहिंजी बरकत सां पंज ख़ुशनसीब सहाबियाणियुनि रज़ी अल्लाहु अन्हुन जे मुबारक वात हमेशा जे लाइ खुशबूदार थी विया। जीअं त हज़रत उमैरा बिनते मसऊद अंसारिया रज़ी अल्लाहु अन्हा फ़रमाइनि थियूं त असां पंज भेनरूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत मुअज़्ज़म में बेअत करण जे लाइ हाज़िर थियूंसीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु क़दीद सुकायल गोश्त खाई रहिया हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दीद जो हिकु टुकड़ो चॿाड़े नरम करे असांखे अता फ़रमायाऊं त असां मां हर हिकु थोरो थोरो करे खाधो। इन जी बरकत सां मरण घड़ीअ ताईं असांजे वातनि मां हमेशह ख़ुशबू ई आई। अल ख़साइसुल कुबरा जिल्द 1 सफ़ो 105। वॾपुड़ो मींहुं। प्यारा इस्लामी भाइरो, दावत इस्लामी जे दीनी माहौल सां हरदम वाबस्ता रहो। सुन्नतुनि भरे इज्तिमा में शिरकत फ़रमाईंदा करियो। इंशा अल्लाहुल करीम आख़िरत जूं बेशुमार भलायूं हथ ईंदियूं, बल्कि दुनियावी परेशानियूं बि दूर थींदियूं। आशिक़ान रसूल जी सोहबत में इंशा अल्लाहुल करीम दुआऊं बि क़बूल थींदियूं। मुसलमाननि जे चौथे ख़लीफ़े मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त मक्की मदनी सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अद्दुआउ सिलाहुल मुमिन व इमादुद्दीन व नूरुस समावाति वल अर्द। मुस्नद अबी याला जिल्द 1 सफ़ो 215 हदीस 435। याने दुआ मोमिन जो हथियार आहे ऐं दीन जो थंभो आहे ऐं ज़मीन ऐं आसमान जो नूर आहे। बिलख़ुसूस सफ़र में दुआ रद्द नाहे कई वेंदी ऐं जेकॾहिं आशिक़ान रसूल जो मदनी क़ाफ़िलो हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे। जीअं त दावत इस्लामीअ जे आशिक़ान रसूल जी सुन्नतुनि जी तरबियत जो हिकु मदनी क़ाफ़िलो निकियाल कश्मीर पाकिस्तान में सफ़र ते हो। मक़ामी माण्हुनि दुआ जी दरख़्वास्त कंदे ॿुधायो त निकियाल जा मुस्लमान वॾे अरसे खां बरसात जी नेमत खां महरूम आहिनि। पोइ मदनी क़ाफ़िले वारनि इज्तिमाई दुआ जी तरकीब कई। निकियाल जा काफ़ी मुसलमान शरीक थिया। ॾींहं जो वक़्तु हो, उस निकितल हुई। आशिक़ान रसूल बाॾाए करे रिक़त अंगेज़ दुआ शुरू कई। अल्हम्दुलिल्लाह, ॾिसंदे ई ॾिसंदे रहमत जा बादल छाइजी विया ऐं कारा ककर गजगोड़ करण लॻा ऐं वॾपुड़ो मींहुं वसण लॻो। ख़ुशीअ जा नारा बुलंद थियण लॻा। माण्हू बरसात में आला थी विया। दावत इस्लाम जी महबत ऐं मदनी क़ाफ़िले वारनि आशिक़ान रसूल जी अक़ीदत सां हाज़िरीन जूं दिलियूं माला माल थी वियूं। दावत इस्लामी वारनि ते अल्लाह पाक जे हिन अज़ीम करम जो खुलियल अखियुनि सां मुशाहिदो करण जे सबबु काफ़ी इस्लामी भाइर दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थी विया ऐं निकियाल में दावत इस्लामीअ जे मदनी कम जी धूमधाम थी वई। क़ाफ़िले में ज़रा मांगो आकर दुआ, होंगी खूब बारिशें क़ाफ़िले में चलो। आशिक़ान रसूल ले लो जो कुछ भी फूल, तुमको सुन्नत के दें क़ाफ़िले में चलो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।